स्पाइसी चिकन बिरयानी थी ठहे। उन में मां वटि 1 kg चिकन आहे, राइस भी 1 kg आहिनि। उन्हनि खे असां अवल वॉश कयो आहे। वॉश करण खां बाद में हुनखे भुॼाए छॾियो आहे। हिते हिकिड़ो वेकिरो पैन असां खयो आहे जंहिंमें पाणी बॉइल थो थिए ऐं इन में असां कुक कंदासीं चांवर ऐं हिन पैन में तयारु कंदासीं पंहिंजो बिरयानी जे लाइ कोरमो। अच्छा, हिन में कुझु मसाला आहिनि उहे असां हिन में शामिलु कंदासीं, पर अॻ में शामिलु था कयूं हिन में ऑयल। गिह में तयारु कयो, गिह में बि बिरयानी सुठी लॻंदी आहे, ऑयल में सुठी लॻंदी आहे। अच्छा, 1 कप मां इन में ऐड कंदमि ऑयल। जेकॾहिं तव्हां बिरयानी ठाहियो था 1 किलो, चांवर किलो आहिनि, तव्हांजी चिकन या बीफ किलो आहे, त 1 कप ऑयल बिल्कुलु मुनासिबु रहंदो आहे, न घणो थींदो आहे ऐं न घटि थींदो आहे। अच्छा, ऑयल मां हिन में ऐड कयो। हाणे इन सां गॾु असां शामिलु कंदासीं हिन में साबित गरम मसालो। बसर मां वटि सुर्ख़ आहिनि, न त तव्हां पहिरियों स्टेप इहो ई कजो त पंहिंजे बसरनि खे ॻाढ़ो कजो। अच्छा, मां इन में ऐड कयां थी कुझु अची विया असांजा दालचीनीअ जा टुकड़ा। 3 मां इन में ऐड कयां थी नंढड़ा फोटा। 3 असां इन में ऐड कंदासीं वॾा फोटा। थोड़ा शामिलु कंदासीं इन में लौंग ऐं ईअं कुझु ऐड कंदासीं इन में साबित कारा मिर्च। त 5 खां 6 मां इन में लौंग शामिलु थी कयां। कुझु इन में कारा मिर्च ऐड कंदासीं। ज़ीरो मां इन में शामिलु कंदमि 1 टीस्पून। हे ज़ीरो मां वटि अलॻि सां पियो आहे, 1 टीस्पून ऐड था कयूं हुन में ज़ीरो। चलो जी, ही अची वियो हिन में ज़ीरो। अच्छा, थोड़ा शामिलु कंदासीं कड़ी पत्ता। इलाही सुठा लॻंदा आहिनि बिरयानी में, कॾहिं तव्हां ट्राए करे ॾिसिजो। चलो, कुझु पत्ता ऐड था कयूं हुन में। थोड़ी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ मां इन में ऐड करे छॾींदमि असांजी चिकन। बोनलेस में बि ठाहे सघो था, पर मां इन खे बोन मतिलबु हॾीअ वारी जेका असांजी फुल चिकन हूंदी आहे उन में इन खे ठाहियूं था। थोड़ा ॿिया बि ऐड था कयूं कड़ी पत्ता। हाणे इन जी जेका स्टोव आहे उनखे बि थोड़ो तेज़ था कयूं। चलो, ज़बरदस्त क़िस्म जी ख़ुशबू थोड़ी अचणु शुरू थी वेंदी त मां इन में ऐड कंदमि चिकन। अच्छा, हिते असां पाणी रखियो आहे बॉइल थियण जे लाइ, त इन में बि कुझु स्पाइसिस ऐड कंदासीं। अच्छा, सभिनीनि खां अवल मां इन में शामिलु थी कयां लूणु, जेको असांजो चांवरनि जे लाइ पाणी बॉइल थो थिए, त 1 टेबल स्पून अची वियो हिन में लूणु। अच्छा, इन में बि ऐड कंदासीं थोड़ो साबित गरम मसालो। 1 खां 2 नंढड़ा फोटा। चांवर जॾहिं नंढड़नि फोटनि सां गॾु बॉइल थींदा आहिनि त इलाही ख़ुशबूदार ज़बरदस्त तयारु थींदा आहिनि। हे असांजो तयारु थो थिए कोरमो। अच्छा, कुझु जेके मसाला आहिनि उहे मां हिते टमाटनि सां गॾु ऐड थी कयां त जीअं असांजो मसालो जेको आहे सो उहो रेडी थी वञे। अच्छा, इन में ऐड कंदासीं ॻाढ़ा मिर्च। पिसियल बि शामिलु था कयूं ऐं कुटियल बि ऐड कंदासीं। तमामु मिर्चनि जो हिकिड़ो पंहिंजो फ्लेवर हूंदो आहे। सावनि मिर्चनि खे ॾिसिजे त उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, पंहिंजो ज़ाइक़ो आहे।